अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां सिस्टम्स जे सिलसिले में जेको सेकंड लेक्चर आहे उन में डिस्कस कंदासीं रेस्पिरेटरी सिस्टम। रेस्पिरेटरी सिस्टम असां सिंपल इन खे चवंदा आहियूं त न्यूट्रंट्स खे ब्रेक डाउन करे उन्हनि मां असां एनर्जी हासिलु कयूं। ॿिए इन में असां ईअं बि चई सघूं था तरीक़ो त रेस्पिरेटरी सिस्टम केमिकल प्रोसेस आहे, पर पहिरियों उन में फिज़िकल प्रोसेस बि अची वञे पियो। जेको रिज़ल्ट आहे उहो असांखे केमिकल प्रोसेस आहे। ॾिसो कीअं असांजा न्यूट्रंट्स आहिनि। न्यूट्रंट्स कहिड़ा? असांजी जेके कार्बोहाइड्रेट्स आहिनि, प्रोटीन्स वग़ैरह, उहे कीअं थियूं यूज़ थियनि? यूज़ थी करे हिते असां ही जेको एरो लॻायो आहे इन खे चइबो आहे केमिकल प्रोसेस। केमिकल प्रोसेस मां गुज़री उहे एनर्जी प्रोड्यूस थियूं कनि। त न्यूट्रंट्स मां एनर्जी ठाहिण जे प्रोसेस खे असां चवंदा आहियूं रेस्पिरेटरी सिस्टम। रेस्पिरेटरी सिस्टम ॿिनि शयुनि ते आहे। पहिरियों आहे फिज़िकल प्रोसेस, ॿियो उन जो अचे पियो केमिकल प्रोसेस। फिज़िकल प्रोसेस छा हूंदो आहे त असां साहु खणूं पिया, असांजे फिफड़नि में वञे पियो, फिफड़ वर्क कनि पिया, इहो हवा जो अंदरि दाख़िल थियणु सिंपल चवंदासीं फिज़िकल जेको आहे प्रोसेस आहे। वरी कार्बन डाइऑक्साइड ॿियूं जेके गैसिस वरी वापसि मोटनि पियूं, इहो बि असांजो फिज़िकल प्रोसेस में आहे। इन जे विच में हिकिड़ो प्रोसेस थिए पियो असांजे सेल जे ॿाहिरें पासे ॾांहुं बि, सेल जे अंदरि बि। जेका असां ऑक्सीजन खाऊं पिया अंदरि वञे पई, उहा ॿियनि न्यूट्रंट सां रिएक्शन करे कार्बन डाइऑक्साइड हिकु बाय प्रोडक्ट ठाहे पई, ऐं इन जी जेका रिज़ल्ट आहे उहा एनर्जी आहे जेका असांजो जिस्म यूज़ करे पियो, असांजा सेल्स यूज़ कनि पिया त जीअं असांजे समूरे बॉडी जा फंक्शन्स नॉर्मल हली सघनि, असां को टास्क करे सघूं या असां को एक्शन परफॉर्म करे सघूं, असां पंहिंजे बॉडी खे मूवमेंट में आणे सघूं, या असां पंहिंजे बॉडी जे सिस्टम्स खे सपोर्ट करे सघूं त उहे वर्क कनि। उन खां बाद असां इन जे थोरो फिज़िकल प्रोसेस ते वेंदासीं त इहो थिए कीअं पियो। फिज़िकल प्रोसेस असांजो नक मां, ॿियो नंबर वात मां। नक मां बि असां साहु खणी सघूं था, वात मां बि साहु खणी सघूं था। उन में असांजा ही जेकी आहिनि हिन खे सपोर्ट, ही वरी जेको आहे हिन पासे ॾांहुं। त नक में जॾहिं हवा वञे पई त उहा फेरेनिक्स मां गुज़रे पई। फेरेनिक्स कनेक्ट थियल आहे लेरिनिक्स सां। लेरिनिक्स मतिलबु असां वात मां बि साहु खणी सघूं था। वात मां वरी उहा असांजी जेका गैस आहे ही पाइप आहे, हिन खे असां चवंदा आहियूं विंड पाइप। विंड पाइप काॾे थो खणी वञे गैस? उहो थो खणी वञे ब्रोंची जे तरफ़। असांजो इहो जेको प्रोसेस आहे ट्रेकिया, उन खां बाद ब्रोंची वग़ैरह, त इहो असांजो हाणे ही ट्रेकिया थी वियो सॼो। उन खां हे वरी ॿ पार्ट्स ब्रोंची आहिनि, यानी हिकु जेको ट्रेकिया आहे ॿिनि हिसनि में विरहाइजे थो। वरी उन खां बाद ब्रोंची जेको आहे अञा वधीक हिसनि में जेको विरहाइजे थो उन खे असां चवंदा आहियूं ब्रोंचाइल्स। वरी ही उन जा पार्ट्स आहिनि जेको विरहाइजे थो टिनि में। वरी अॻिते बि इन जो अहिड़े तरीक़े सां प्रोसेस हले पियो विरहाइजण जो, ऐं आख़िर में ही हिकु सेक आहे, हीअ हिकु ॻोथरी आहे। इन ॻोथरीअ में प्रेशर जे ज़रिए जेका हवा आहे उहा दाख़िल थिए थी रत में, ऐं उन खां बाद वरी कार्बन डाइऑक्साइड वरी प्रेशर जे ज़रिए ॿाहिरि निकिरे थी। त इन सेक खे असां चवंदा आहियूं एल्व्यूली। त
ट्रेकिया ब्रोंची ऐं ब्रोंचाइल्स जेके आहिनि, ट्रेकिया फर्स्ट, ब्रोंची, ब्रोंचाइल्स, यानी ट्रेकिया में वरी उहे सब पार्ट्स जेके थियनि पिया, सब डिविजन्स ईअं खणी चइजे, इहो बि असांजो दुरुस्त हूंदो। त असां इन सॼे सिस्टम खे, फिज़िकल स्ट्रक्चर खे ॾिसण में जेको असां ॾिठोसीं त इहो सॼो प्रेशर जे करे जेको अंदरि असांजी प्रोसेस थिए पियो उहो कहिड़ो आहे, उन में असांजा ही ॿ मेन जेके ऑर्गन्स आहिनि रोल प्ले पिया कनि। पहिरियों आहे लंग्स, लंग्स जो ही समूरो प्रोसेस आहे। उन खां बाद डायाफ्राम प्रेशर क्रिएट पियो करे। कहिड़ो प्रेशर क्रिएट पियो करे त लंग्स खे एक्सपांड थियण में ऐं कॉन्ट्रैक्ट करण में हेल्प करे पियो। त जीअं ही जेका एल्व्यूली आहे इहा एक्सपांड थिए त प्रेशर क्रिएट करे त ॿाहिरां जी हवा अंदरि दाख़िल थिए। छा में दाख़िल थिए? रत में। जॾहिं उहो एक्सपांड थिए पियो उन खां बाद वरी उहो जॾहिं कॉन्ट्रैक्ट थिए पियो त वरी छा थो थिए त रत मां प्रेशर जे ज़रिए उहा गैस ॿाहिरि निकिरे थी। त इहो छा आहे? एक्सपांड ऐं कॉन्ट्रैक्ट। उन खां बाद असां ईंदासीं जॾहिं ही असांजो फिज़िकल प्रोसेस पूरो थो थिए, जेको ऑर्गन्स ताईं मौजूदु आहे, उन खां बाद वरी ब्लड असांजो मेन रोल प्ले करे पई हर हिकु ऑर्गन ताईं हवा खे पहुचाइण में, ऑक्सीजन खे पहुचाइण में, नाइट्रोजन खे पहुचाइण में। नाइट्रोजन जो बि कंहिं हद ताईं असांजे जिस्म में आहे फंक्शन, छो त नाइट्रोजन बि प्रोटीन्स ठाहिण में हेल्प पियूं कनि। त ऑक्सीजन जो वरी असांजो केमिकल प्रोसेस ॿियो पियो थिए, रिएक्शन थिए पियो, जंहिंमां कार्बोहाइड्रेट्स वरी वधीक डीकम्पोज थियनि पियूं, मेटाबोलाइज जो प्रोसेस थिए पियो, उन्हनि मां एनर्जी ठहे पई। या जेका असांजे जिस्म में फैट जमो थियल आहे उनखे टोड़ण में हेल्प करे पई। त ब्लड असांजो मेन रोल प्ले करे पई रेस्पिरेटरी सिस्टम में। त इहा असांजी खणी वञे थी हर हिकु सेल ताईं ऑक्सीजन। उहा कीअं थी खणी वञे, इनखे असां सिंपल चवंदा आहियूं त रेड ब्लड सेल्स। हिकिड़ा वाइट ब्लड सेल्स हूंदा आहिनि, ॿिया रेड हूंदा आहिनि। हाणे रेड में हेमोग्लोबिन आहे। असां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में ॾिठो आहे त जिते लोहो आहे त उहो जल्दी ऑक्सीजन सां रिएक्शन करे पियो जॾहिं उते घिम थिए पई। उन खां बाद असां इहो बि ॾिठो आहे त लोह जे मथां ज़ंग जल्दी में थी वेंदो आहे, छो त उन सां ऑक्सीजन जेका आहे रिएक्शन करे पई। त अहिड़े तरीक़े सां जेको हेमोग्लोबिन आहे उन में आयरन अगमी मौजूदु आहे। जॾहिं असां साहु खणूं पिया अंदरि, उहा जॾहिं मिक्स थिए पई ऑक्सीजन रत सां त उन्हनि सेल्स सां ऑक्सीजन रिएक्शन करे आयरन सां गॾु थी वञे, आयरन ऑक्साइड्स ठहनि पिया। उहा आयरन ऑक्साइड सेल जेको आहे हर हिकु उज़वे ताईं, हर हिकु सेल ताईं ईज़िली ट्रांसफरेबल आहे। त उहो जेको इन जे ज़रिए असांजे जिस्म जे हर हिकु हिसे ताईं वञी ऑक्सीजन पहुचे पई। त इन में असांजो कहिड़ो रोल आहे? ब्लड जो मेन रोल आहे। पर असां ब्लड खे बि ईअं खणी चवंदासीं, इन में इहा जेका आहे फिज़िकल जेको आहे प्रोसेस उहो बि आणे पई। इन सां गॾु केमिकल प्रोसेस, छो त उहो जेको आहे हेमोग्लोबिन सां गॾिजी वञे थो ऑक्सीजन, त जीअं उहो कैरी थी सघे। त मेन जेको वधीक फंक्शन आहे उहो ब्लड जो थी वञे पियो। असांजो सेकंड एस्पेक्ट आहे त रेस्पिरेटरी सिस्टम में डिसऑर्डर्स कहिड़ा पिया थियनि, कहिड़ियूं हिंड्रेंसिस अचनि पियूं, कहिड़ियूं बीमारियूं उन मां थियनि पियूं। पहिरियों आम आहे असांजी कोल्ड।
कोल्ड सिंपल आहे, ज़ुकाम जीअं खणी चइजे। इहो असांजो रेस्पिरेटरी सिस्टम जे अपर पोज़ीशन ते हूंदो आहे या अपर ऑर्गन्स में हूंदो आहे। जीअं असांजो नकु थी वियो, असांजो फेरेनिक्स थी वियो, इन्हनि खे अफेक्ट करे पियो। जीअं असांखे ज़ुकाम थींदो आहे, असांखे इहो महसूसु थींदो आहे त असांजो गलो वठिजी वियो आहे, त इन जो जेको आहे अपर पार्ट्स में आहे डिस्टर्बेंस। उनखां बाद इहो छो थो थिए? सिंपल इन जो कारण आहे त असांजे माहौल में आलूदगी जेका आहे उन जो सबबु आहे। छो त ॾिसो, असांजो सियारो आहे, सियारे में छा थो थिए, हीअ जेका असांजी हवा आहे इन में नमी आहे। नमी हुजण जे करे इन में खोड़ सातरा डस्ट पार्टिकल्स आहिनि, कार्बन डाइऑक्साइड जा पार्टिकल्स आहिनि, धुएं जा पार्टिकल्स आहिनि, उन में ट्रेप था थी वञनि। ऐं असां जॾहिं साहु खणूं पिया, उहे असांजे फेरेनिक्स में बि चिंबड़ी पिया पवनि, ट्रेकिया सां बि चिंबड़ी पिया वञनि, लैरिंक्स मां बि चिंबड़ी पिया पवनि। त इन पॉल्यूशन जे करे उते असांजा इहे कुझु डिज़ीज़िस थियनि पिया। कोल्ड जेको आहे इन में तमामु घणो रोल प्ले करे पियो, पॉल्यूशन जेका थिए पई। इन जो वरी ॿियो एग्ज़ाम्पल असां छा चऊं, जीअं पंजाब में सियारो जीअं बि ईंदो आहे त जेके भठा आहिनि उन्हनि जे दोहनि इन्हनि जे करे उन ते बैन करे छॾींदा आहिनि त तव्हां जेके आहियो इन्हनि खे सियारे में बंदि कयो। छो त उते जेका हवा क्रिएट थिए पई उहा हिकु पॉल्यूटेड आहे, उन में खोड़ सातरा ॿिया अहिड़ा न्यूट्रंट्स आहिनि जेके असांजे रेस्पिरेटरी सिस्टम्स खे अफेक्ट कनि पिया या उन सां जेके आहिनि सूटेबल न आहिनि त असां उहे अंदरि पंहिंजे जिस्म में खणी वञूं। उनखां बाद में आहे टीबी। टीबी छा आहे? वरी इहो असांजो लोअर पार्ट्स खे घणो अफेक्ट करे पियो। ट्रेकिया थी वियो, ब्रोंची थी विया या एल्वुली थी विया, उन्हनि में बैक्टीरिया अफेक्ट करे पियो, स्वेलिंग थिए पई, इन्फेक्शन थिए पियो। त उते प्रोसेस जेको आहे हवा जो अंदरि वञणु ॿाहिरि निकिरणु, स्वेलिंग जे करे, इन्फेक्शन जे करे अफेक्ट थिए पियो। उनखां बाद एस्थमा आहे। एस्थमा बि साॻे तरीक़े सां ब्रोंचाइटिस जेके आहिनि उन्हनि खे अफेक्ट करे पियो। इहा एलर्जिक आहे। कोल्ड, ह्यूमिडिटी या ॿिया जेके बि आहिनि फैक्टर्स हिन ते अफेक्ट कनि पिया। अफेक्ट जेके कनि पिया, हिन जो जेको आहे हिन ॿिनि खां थोरो डिफरेंस आहे। बाक़ी इहे बि एस्थमा खे ई ईअं सम्झो त सपोर्ट था कनि। एस्थमा बि साॻी ॻाल्हि आहे, स्वेलिंग आहे। छा में स्वेलिंग आहे? असांजा जेके एल्वुलीज़ आहिनि उनखां बाद या वरी असां हिन जा जेके सभु जेके पार्ट्स थियनि पिया ब्रोंचाइटिस, उन्हनि जी स्वेलिंग जे करे अंदरि प्रोसेस रुकिजी वञे पियो या जेको अंदरि दाख़िल थिए पई हवा उनखे स्पेस एतिरो नथो मिले त उहा जेका आहे रत में दाख़िल थी सघे, त उनखे असां चवंदा आहियूं एस्थमा। एस्थमा खे असां ॿियो वरी ईअं बि ॾिसी सघूं था त के अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि, जीअं असां रस्ते सां वञूं पिया, थोरी डस्ट थी वई त जल्दी में असांजो रेस्पिरेटरी सिस्टम उन्हनि खे डिटेक्ट करे पियो ऐं सेंसिटिव तमामु घणो हूंदो आहे। के अहिड़ा हूंदा आहिनि ॿाहिराड़ी जा माण्हू जेके डस्ट में कमु वग़ैरह कनि पिया, उन्हनि ते एतिरो अफेक्ट न पियो थिए। पर हिन में ही जेका असां एड कई आहे एलर्जिक असां उनखे चवंदा आहियूं जेका इन पॉल्यूटेंट्स सां तमामु घणी सेंसिटिविटी शो पई करे। त थोरी बि पॉल्यूशन थींदी उहा उन में अंदरि वञी अफेक्ट कंदी ऐं उनजो जेको स्वेलिंग जो प्रोसेस आहे उहो वधी वेंदो ऐं प्रोसेस एल्वुली खे अफेक्ट कंदो। इन सां समूरो वरी साॻियो ई असांखे साहु खणण में प्रॉब्लम पेश ईंदो।
उन खां बाद असां हिकिड़ी ॿी इहा पॉइंट ॾिसंदासीं। ही मां जेको पॉल्यूशन लिखियो आहे, डिसऑर्डर सां असांजो जेको रिलेटेड आहे पॉल्यूशन। छा जो पॉल्यूशन? एयर पॉल्यूशन। हाणे ज़रूरी न आहे त असां सिर्फ़ु इन ते ई बीही रहूं त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एयर पॉल्यूशन जो इन में आहे प्रोसेस, पर इन में असांजा खोड़ सातरा फिजियोलॉजिकल प्रोसेसिस बि आहिनि जेके इनखे सपोर्ट कनि पिया। त असांखे सिर्फ़ु इन हिकिड़े फैक्टर ताईं बीहणो न आहे, इन में खोड़ सातरा ॿिया बि फैक्टर्स थी पवनि था या वरी असां पेश अचनि पिया, पर असांखे ज़हन में इहो रखिणो आहे त जेकी बि असांजे सिस्टम खे अफेक्ट कनि पिया उन्हनि खे सम्झणो आहे।